नाज़िम में तरफ़ आके ॿुधाईंदा हलूं त शहदाद कोट जी लाइब्रेरी में सहूलियतुनि जी खोट सबब शागिर्द परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद अहमान जी। शाहिद असीं इन वक्त मौजूद आहियूं शहदाद कोट जी म्यूनिसिपल लाइब्रेरी में, जिते शागिर्दनि सां जेके हिते लाइब्रेरी जे अंदरि जेके मौजूद मसइला आहिनि उन्हनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो शहदाद कोट जी लाइब्रेरी में कहिड़नि सहूलियतुनि जी खोट आहे ऐं हू कहिड़नि तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियनि पिया। इन हवाले सां जेके मौजूद आहिनि शहदाद कोट जी लाइब्रेरी में मौजूद शागिर्द आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। कुछ लाइब्रेरी में बुक्स जो मसलो आहे। बुक्स जे हवाले सां 150+ बुक्स नॉमिनेटेड बुक्स आहिनि। हुन हवाले सां असां वटि नाला बि आहिनि बुक्स जा जेके खुटियल आहिनि। सीएस जे हवाले सां बुक्स खुटियल आहिनि। एंट्री जे हवाले सां ECAT MCAT SCCA जे हवाले सां खोड़ बुक्स खुटियल आहिनि। असां इहे मसइलात हुन सां ऐं ॿियो मसइलो इहो आहे बिजली वञे थी, जीअं बिजली वञे थी त लाइब्रेरी में पखनि जो मसइलो आहे। पखा जीअं बैटरी हिकु लॻी पई आहे, 10 पखा आहिनि। बेसिकली त पाणी प्रॉपरली कोन आहे। पाणी खां बाद में हिते असां वटि प्रॉपरली बुक्स न आहिनि। जेके स्टूडेंट्स अचनि पिया हिते कई CSS एस्पायरेंट आहिनि, एंट्री जा छोकिरा आहिनि, न हिते CSS जा बुक आहिनि, न ई एंट्री जे छोकिरनि खे प्रॉपरली ECAT MCAT वग़ैरह बुक्स आहिनि। खां मेजर इशू त असां वटि इहो ई आहे त वेहण जी न जाइ आहे। असां वटि न ई कुझु चेयर्स आहिनि। सभ खां वॾो हिकिड़ो मसइलो आहे चेयर्स जो। हाणे तव्हां पाण ॾिसी था सघो सॼी चेयर्स हिकु बि खाली न आहे, हिकु बि चेयर खाली न आहे। शागिर्द घर वापसि वञण ते मजबूर था थियनि। का बि फैसिलिटीज़ न आहे। बुक्स जे हवाले सां ॾिठो वञे ऐं ट्री खां पोइ पाणी जे हवाले सां ॾिठो वञे ऐं गार्डन असांजो ॾिठो वञे। शहदाद कोट जे हेॾे डिस्ट्रिक्ट में हूंदे बि असांजी लाइब्रेरी खे का फैसिलिटीज़ न आहे। ऐं AC हवाले सां असां ॾिठो वञे त हिते AC न आहे। हीअ असांजा हाल आहे नवां ॾाढो पढ़ी कोन पिया सघूं। लाइब्रेरी में हिकु ई पोर्शन आहे जिनमें असांजा रीडिंग सेक्शन बि उते ई आहे। CSS वारा एंट्री टेस्ट वारा सभु हिकु ई पोर्शन में आहिनि। उन हिसाब सां असां वटि टोटल कैपेसिटी 50 रीडर्स जी आहे, जंहिंमें असांजो तक़रीबन हाल फुल थी वेंदो आहे। पाणी त अवेलेबल असां वटि थधो मशीन लॻी पई आहे, पाणी 24 कलाक पाणी आहे। बुक्स न्यू एडिशन जी लिस्ट ॾिनी आहे असां TMO साहब खे। इंशाल्लाह चयो आहे जल्द खां जल्द तव्हांखे नई एडिशन 2020 जी तव्हांखे ॾींदासीं। बाक़ी ॿी मुंहिंजे हिसाब सां काई तकलीफ़ हिते न आहे शागिर्दनि खे। जी तव्हां शहदाद कोट जे लाइब्रेरी में मौजूद शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो इहो ई चवणु आहे त शहदाद कोट जी जेका लाइब्रेरी आहे उन में कंहिं बि क़िस्म जी जेका सहूलियत आहे उहा मौजूदु न आहे। असां शहदाद कोट जी जेको लाइब्रेरी जो इंचार्ज आहे उन सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हुनजो इहो ई चवणु आहे त जॻह जेका आहे उहा घटि आहे, तंहिंजे करे शागिर्दनि जी इहा जेका दांह आहे उहा दुरुस्त आहे। को नओं एडिशन आहे जेको किताबनि जो, उहो उन जी लिखत बाबति असां जेका TMO ऐं जेका ॿिया लाॻापियल अमलदार आहिनि उन्हनि खे लिखत में ॾिनो आहे। हिन चयो त इंशाल्लाह उहे जेको जल्द